ठप्पा तीरथ हणो भरे कंटे आत्म जो भाग भरे ठप्पा तीरथ हणो भरे कंटे आत्म जो भाग भरे सरदार पारस प्यारो भूतल जो हकदार ठप्पा तीरथ हणो भरे कंटे आत्म जो भाग भरे ठप्पा तीरथ हणो भरे कंटे आत्म जो भाग भरे हाणे तव्हां भी पंहिंजे नाले सां शायरी रिकॉर्ड कराए सघो था। शायरी रिकॉर्डिंग लाइ हींअर ई व्हाट्सएप नंबर ते राब्तो कंदा 03352178588 0335 25 17 858। हाणे तव्हां भी पंहिंजे नाले सां शायरी रिकॉर्ड कराए सघो था। शायरी रिकॉर्डिंग लाइ हींअर ई व्हाट्सएप नंबर ते राब्तो कंदा 03352178588 0335 25 17 858। सरदार पारस प्यार